हेॾा भोतार पाण मीरसन खान इन्हीं जी खैरात आज लाइ वॾो को ताम अथसि वकार वॾे जी खैरात कंहिं शइ जी कमी न थिए हेॾो बि अबा ऐं साईं बाबा हिकिड़ो ॻाल्हायां वाहिद वॾो जेको गोश्त आहे उनजे जेके ॿूटियूं बि अलॻि हुजनि ऐं मिठा चांवर बि हुजनि ऐं जेके महिमान अचनि अबे के साईं शुक्र आहे मिठा न खाईंदो आहे बाबा मां ॻाल्हायां थो तोसां पुटु हा मिठा चांवर बि हुजनि पर पहिरियों वॾे जो गोश्त ऐं उन में जेके मुर्गी में जेकी करायासीं बिरयानी उहे अलॻि सां उहे महिमान जीअं अचनि जेको फरमाइश करे जेके वॾो खपे त वॾो ॾिजो जेके बिरयानी खपे जेके ज़रदो खपे हा पुटु ॻाल्हायो साईं मानी थोरी थोरी त डिश त रखजे न हिते हा विड़ी साईं खणी चो न बाबा सुभाणे खैरात आहे अॼु नाहे आप खैरात त आया हूं न बाबा हे टेंट लॻे उन खां पोइ हू ॾिसो कासाई कम में लॻा पिया आहिनि कुअण में ऐं पोइ भोरची अञा असांजो पुॻो ई कोन्हे उनजा मसाला ईंदा हीअ अञा गोश्त ठाहिनि उन खां पोइ खैरात अॼु ही सॼो माल तयारु थींदो सुभाणे सुबुह सां खैरात हल थोरो ज़रदो ॾियो भला अजीब माण्हू आहे यार ज़रदो चवां थो कुझु तयारी कोन्हे बसि तुंहिंजे पीउ खे ज़रदो ॾियां अब्बा खे शुक्र आहे मां खाईंदुमि बाबा अबो खाए या तू खा पर आहे तयारी न आहे न यार हलो पुला 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 अब्बा ज़रदो खपी अथनि चए थो बोर्ड मानी भी खणिया बोर्ड मानी खाईंदा उहो त ॾींदा न वॾेरे जी खैरात आहे न सुभाणे आ खैरात बाबा ॻाल्हि खे सम्झो छो नथा चरिया आहियो छा कीअं मामा बाबा अॼु माल तयारु थींदो राति देरि सां अञा कासाई लॻा पिया आहिनि उनखे माल ॿूटियूं ठाहींदा उहो ज़मानो थींदो भोरची पुॼंदा सुभाणे सुबुह सां 9 बजे खैरात आहे जेको हुननि जे वॾनि माण्हुनि जे लाइ करायो थी भला छेलो उतो ई थोरो बोर्ड ॾे सुभाणे तव्हांखे सभु कुझु शइ मिलंदो अबा असां राति मानी बि न खाधो आहे बुख ते आस्ते बाबा आस्ते हे भोतार हे कमदार अथसि हिन हेॾे कुझु न थींदी हिते अब्बा यार वाहिद माण्हू घुराए कहिड़े चरनि सां वियायो थो केरु न गेट ते कंहिंखे बीहारियो थी साईं बिहारे आयो गेट ते साईं भला ओजरी ॾे थोरो अला असांजी जेका अम्मा कुराड़ी आहे न ओजरी जी शौक़ीन आहे ओजरी ॾियो असांखे अरे बाबा ओजरी खाइण जी शइ हूंदी न उहो स्वीपर खे चयमि त उछले आयो आहे न पिफड़ सही पिफड़ ॾियो हा ये महिरबानी करे सही अल्लाह ख़ुशि कंदई महिरबानी हलो मुर्गी वारो बोर्ड त तयार आहे न उहो त ॾे न पुट अॼु तयारु कुझु बि कोन्हे सुभाणे खैरात आहे सुभाणे खैरात आहे सुभाणे 10 बजे अचो मां पूरे जेकबाबाद में जेके बि माण्हू आहिनि उन सभिनीनि खे फी सबील जेके बि माण्हू आहिनि असां टीवी ते अख़बारनि में ॾेई छॾियो आहे जेके बि माण्हू हूंदा सभिनीनि खे मानी मिलंदी फ्री में बाबा हलो मामा वो न लोह जी बोतल न हूंदी आहे थदड़ी अच्छा वो टिन हा या किन किन ये टिन बाबा किन थोड़ी टिन 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 बाबा टिन छा आहे बाबा यार केड़ी मखलूक आहे बे दुनिया जी मखलूक आहे वकार खबर काने काला किथां आया आहिनि ए मामा ये नीरियूं गाड़ियूं दबलड़ियूं न हूंदियूं लोह जो वॾा माण्हू पींदा थी बाबा समझा तो हर शइ आहे बाबा वकार तू ये कर इन्हनि खे उताक ते वठी ठीक आहे ऐं बोरची खे चओ जेको कुछ तयार आहे न थैली आंदी आहे हिन में बस ए मामा बोर्ड मानी हिन में ॾे ए बोतार मिले जी हर शइ ओ जेको तो हिन में अॻ में पुला विझे त मथो दरदो पोइ ईअं थोरो कढी वेंदा त मिक्स थी वेंदो न उहा बोर्ड में विझास बोर्ड बूटियूं विझी ॾिजाए बोर्ड वरी दरदे में कीअं अजीब ही माण्हू यार बाबा तव्हां खे ॿुधो तव्हां थैली रखो चाचा खे थैली ॾियो ठीकु आहे तव्हां वञो मुंहिंजे भाउ सां गॾु ॿुधो तव्हां उते वञो तव्हांखे खाराई अदब ॿुधो तव्हां पाण रखो तव्हां वञो मुंहिंजे भाउ सां गॾु तव्हां वञो उताक ते तव्हां ॿिन्हिनि खे मानी बि खाराईंदो ऐं तव्हांखे ॿी जेकी पचियल मानी तव्हांखे ॾींदो तव्हां पंहिंजे घर बि खणी वेंदो उहा बोतार ग़रीबनि जे लाइ आहे न हिते असांखे हमरा ॾियो त सॼा वॾा माण्हू मतबर माण्हू ईंदा हे ॾिसो असांजे पाड़ियारो न यार मुंहिंजा गार्ड बीठा हूंदी उहो घुराए हे माण्हू ॿुधण जहिड़ा न आहिनि ही हा उन्हनि वठी आहे हिननि खे वठी वञनि हीअं उथंदा ई न मूंखे ख़बर आहे न पाड़ियारो जेको मास्तर उनजा कपिड़ा तार त सुकड़ा पिया आहे पाया आहे मां चयो मोतबर थी वञा वॾो माण्हू थी वञा इन जे करे हिते मानी कराए न रख धणी माना वाहिद ॿुध कपिड़ा बि चोरी करे आया थी मानी जे करे न पीउ खे त कपिड़ा पंहिंजा आहिनि हा बे लीलामी वतो न अॼु 100 रुपए में ए अला लीलामी वता त बाबा खणी आया मामा उथायो उन्हनि खे उथायो उन्हनि उथायो हलो हलो हितां हलो 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 इज्जत सां हलो बाबा हलो हलो वठी हलो हाणे वठी हलो इन्हनि खे चरिया वठी हलो दुनिया वञी चंड ते पुॻी असां वारा माण्हुनि जी हीअ हाल बता रे अड़े भरी आयो अबे के भी कुटियो त शुक्र जो मरीज लट लगी अथसि बस हाणे तूं महिरबानी करे थोरो असांखे कोफ्ता न आहिनि गोल गोल जेके पचाईंदा आहिनि रख धणी माण्हू जिन यार छा आहे यार बाबा तोखे चयुमि यार वठी वञो हिननि खे काॾे विया था वठी वञो हिननि खे वठी
वठी वञो अलाए छा आहे माण्हू हिन लाइ जिन हिन लाइ छा आहिनि यार अधु ज़िंदगी तबाह थी वई मसला हल न थिया मुंहिंजा ओ अहिड़ी क़िस्मत चङा भला माण्हू चमकी विया असां उते जो उते अञा धूड़ पायूं था हे ज़िंदगी आहे असांजी बुढ़ी मरणु खपे अरे अदा खीरो त ना है आहे इब्राहिम आजा अबा छा ना वाला खैर त परेशान वेठो बस यार पुछा न कर छा ॿुधायां बस 20 साल 30 ज़िंदगी जा गुज़री विया आहिनि अञा ताईं उन कम खे हासिल करे न आहियूं सघिया अल्लाह अल्लाह खैर कंदो दिल जाई कर सब कम थींदा केड़ो एड़ो कम आ यार मुंहिंजो हिकिड़ो वॾो मसइलो आहे मां न छॾियो आहे को पाकिस्तान सॼे जो पीर फ़कीर तावीज़नि वारो जाथो किथां तावीज़ वरिता आहिनि मसइलो मुंहिंजो हल नथो थिए अरे दाखीरा का गाल ही ना है मां एड़ो फकीर ॾिठो आ जो कम ईअं तो करे चिपटीअ में अहिड़ा ॿोल घणनि ई ॾिना दादा मूंखे तबाह कयो न बेली क़ुर खे मञियो अदा तू हिक चक्कर ते कंहिं ते यकीन कर तोखे एड़ो फकीर तो मिलाया जो तुंहिंजी ज़िंदगी बार हा हा हाँ तुंहिंजी कमीशन त नथसि न ॻाल्हायल मां जी हाणे कहिड़ी कमीशन अलाए हिकिड़ा ठग फ़कीर बि आहिनि तो जहिड़ा अहिड़ा माण्हू छॾियल अथनि पर पुट क़ुर खणनि था साईं फ़कीर साईं हे कमु कंदो आहे फ़कीर साईं हे कमु कंदो आहे पोइ माण्हुनि खे तबाह करे लुटींदा हो ना दा वो फकीर एड़ो ना है सच्चो फकीर आ तुझो कम थे तो पो तो बस न अल्लाह अल्लाह खैर काथे आहे अचो अचो आहे माना पक ठक न एड़ो जो बस हण दे उन बस खण भई पुॼण ई देर पुॼण जी हल देर मिली हल काथे आहे हे आ बात हे हाणे को कबर आई आहे का उठ बुठ जो घर आहे हेॾे में फ़कीर रहंदा आहिनि अबा फकीर इनन में रहंदा आहिनि तू ॾिस ताणे निकिरे तो चुप ओ बा कंडेरा फकीर ओ कंडेरा फकीर ॿाहिरि निकर बा हा हिन में माण्हू अंदर हाँ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं 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 अल्लाह आबाद रखदो आबाद रहंदा अबा मौला तोखे आबाद रखे पंजतन पाक आबाद रखियो साईं ॿियो खैर हे आ हाँ भाई इहो ई थी फ़कीर ते हिकिड़ो अर्ज़ु आहे बा जी तव्हांखे जी मौला आबाद कंदे मां बि पूरो पाकिस्तान घुमियो आहियां जी हज़ारे ठग फ़कीर मिलिया मूंखे लुटे विया कंहिं 1000 वरितो कंहिं 5000 कंहिं छेलो कंहिं रिढ कंहिं बकरी काथों बि मुंहिंजो मसइलो हल न थियो आहे जी जी हाणे मुंहिंजो यारो आहे तुंहिंजे नाले ॿुधाए त वॾो पोतल फ़कीर आहे जी। मुंहिंजा 3 कम आहिनि जेकॾहिं तूं कंदे त मां तोखे माला माल कंदुमि मां बि करोड़पति थी वेंदुमि साईं तव्हां हुकुम कयो असां बि पोतल फ़कीर आहियूं कोई अहिड़ा वयल फ़कीर न आहियूं हा नामूने में लॻो था साईं असां बि पोतल फ़कीर आहियूं कोटिया जा आयल आहियूं ऐं तव्हांजे ॿाहिरि मुल्क जा तव्हांखे दुआ करण हिते आया आहियूं असांखे दोस्त किसो करे पियो त हलंदासीं जेको बाद हा हुते वॾा प्यारा माण्हू आहिनि उन्हनि सां मुलाक़ात कंदासीं हा त साईं हाणे तव्हां आयो तव्हांजा बेड़ा पार आहिनि पर 1000 रुपयो लॻंदव साईं 1000 खां ॿ ॾियां मुंहिंजो कमु कर साईं कम पत्थर ते लकीर न थिए त असांखे 2000 खणी वठिजो हा साईं जबलनि वारा फ़कीर मां कॾहिं न आज़माया आहिनि जी साईं जी 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 अल्लाह मालिक कमु थी वई न हे 1000 साईं इहो सुन बस मौला पंजतन आबाद रखदा हो हाणे तव्हांजा बेड़ा सभा पार आहिनि साईं मुंहिंजो मसइलो इहो आहे जी तोखे सभ खां पहिरियां मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे खीरो ऑफिशियल जे नाले सां जी साईं जी उहो मुंहिंजो वायरल नथो थिए 20 साल थिया आहिनि मां वीडियो ठाहियां थो जी जी सब्सक्राइबर बि नथा वधनि व्यूज़ बि नथा अचनि अहिड़ी का दुआ करे जीअं मुंहिंजो चैनल हली पई तू मुंडी हेठ कर मुंडी साईं हेठ तुंहिंजा असल बेड़ा पार पार बेड़ा पार साईं बेड़ा पार तो ऐं साईं ॿियो नंबर कमु इहो थी जी तो मुंहिंजो फेसबुक पेज आहे खीरो ऑफिशियल जे नाले सां जी साईं जी जी उहो बि वायरल नथो थिए व्यूज़ नथा अचनि फॉलोअर नथा वधनि अहिड़ी दुआ करे जीअं मिलियन में थी वञे साईं बेड़ा पार साईं बेड़ा पार साईं बेड़ा पार आख़िरी अर्ज़ फ़कीर साईं इहो जी 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 जेका मुख़्त जी मशहूरी आहे पैसा बि उतो न मिलंदा आहिनि जी जी टिकटॉक आईडी आहे मुंहिंजी खीरे बुले जे नाले सां जी उहा बि वायरल नथी थिए मुंहिंजी इहा दुआ कर मुंहिंजा 3 चैनल इहे पूरी दुनिया में उॾरनि साईं तव्हांजा बेड़ा पार साईं बेड़ा पार बजोड़ा कपड़ा वठंदासीं हा उहो तव्हां ॾींदा हो वाह बंगलो ठाराए ॾींदोमांइ जेकॾहिं मुंहिंजो चैनल हली पए अल्लाह इनी जो बाबा बेड़ा पार कर मालिक बेड़ा पार कर बंगलन जा मालिक थे तो फकीर साईं हथ थी हथड़ो थी निभागा ही हणे थो ये दुआ साणू सा साईं इहा दुआ आहे जज्बे में आणू सा साईं हाणे घणनि ॾींहंनि जी मोहलत आहे मां अमीर थी वेंदुमि साईं सिर्फ हिकिड़ो हफ़्तो साईं
हफ़्तो हाँ ना साईं बा थोड़ो घट कर बड़ी भी थी सकन था साईं तव्हांजी ख़ातिर मां राति ॾींहुं महिनत कंदुमि बाबा ॿ ॾींहं कंदासीं आओ जागो कर पढ़ाई कर आओ साईं बिल्कुलु बिल्कुलु बादशाह तव्हां बेफ़िक्र थियो ॿिए ॾींहं वरी हिते ईंदो मां साईं तोखे अलाह ॾे, तोखे अलाह ॾे, बस तोखे बस थोड़ो भाई हीअं हलो साईं अच राख मां वठी आयो आहियां, ठीकु आहे अच बे असांखे 20 साल थी विया असां मशहूर न थियासीं हे जुमो 8 ॾींहं में अची करे त वरी असांखे चए थो दुआ कयो त असां मशहूर थियूं। अड़े बाबा मशहूर थियण जे लाइ वॾा कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि उहे तव्हां में अगरि दम आहिनि त तव्हांजा बेड़ा पार पार। ए 5 रुपया निकिता चांहि जा इहो ॼाणे अलाह इनखे वारे पंहिंजो मशहूर करे था करे असांजी हाजत न आहे। मौला पंहिंजो आबाद रखंदा आबाद दुआ जिंदगी अलाह मदद थाओ।